कया ई शेरू कया शेरू जी हाँ मुजाल जो दिलावर खान जी कंदार जी ही हालत कई अथस हाणे हिन शेरू जी मूंखे बिलो करना पवंदो कमदार हाणे ई मां जानू धारल ले गाल थो कयां। हेलो हाँ जानू हेलो रईस दिलावर खान जानू शेरू अजा पर निकरी छा तोखे चयो हुयो इहो जल्दी बिलो कर अॼु वरी मुंहिंजे कमदार जो विड़ियो आहे शेरू धारियल कमदार सां वरी विड़ियो आहे रे दिलावर खान सिर्फ शाम ताईं मूंखे मोहलत पायां ठीक है इहो तमाम जल्द बिलो कर शाम खां अॻे मां शेरू जी मौत जी ख़बर ॿुधां तमाम जल्द शेरू जो लाश खणी तोखे तोहफ़े में हाँ न त तोखे ख़बर आहे दिलावर पहाड़ जे पहुची ते अचे पहाड़ की पुरसा पहाड़ की पुरसा हाँ हाँ हाणे ई मां तो कोई ठीक है बेशक मोहतार बेशक कमदार मां हाणे ई जानू धारियल ले फोन कई आहे ऐं शाम खां अॻे उन जी लाश खपंदी मूंखे शेरू जी लाश ॾिस जां दिलावर खान जो ज़ुल्म शेरू जे घर मथां कीअं थो कड़के क्या वजह अची मुहाद को अटकाया ऐं वरी कमदार सां विड़ियो हाणे शेरू अचे ई थो जानू धारियल मरण लाइ तैयार थी जा मुंहिंजी घरवारी आहे मुंहिंजा ॿ पुट आहिनि उन्हनि जो छा थींदो मुंहिंजे मोह खां शेरू रईस दिलावर खान जे कमदार जे ज़ख्मी करे तू हिते सुख सां निंड्रू थो करी शेरू तोखे 2-3 चकर मां झलियो हुयो रईस जे माननि ऐं उन जे कमदार सां तोखे नाहे खोसंदो पर तो रईस जे कमदार जो बि अपन ॾाॾनि जो कमदार आहे रईस जो तूं हुन सां वेर रखियो जानू ॻाढ़े बोर ते जेको तूं पुॼी थो न इहे सुभाणे वॾेरा तोखे रत जा ॻोढ़ा रुवारींदा गिरा दे